गुफ्तगू वाले असां चल जे मुकाबले करता हुआसीं हिन वक़्तु मुक़ाबिला जेका आयत पढ़ी वठंदुमि तर्जुमो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ करे सघां बुनियाद ठाहियो पिए ताकी उन ते असां पंहिंजो मौज़ू खे वठी सघूं। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ उहे जिन ईमान आना जेके मञनि नथा उदख़ुलू फ़िस्सिल्म सलामती में दाख़िल काफ़ा सब एक कुछ जुदा सलामती में तरह दाखिल की पूरा मुआशरा पूरी इंसानियत उदख़ुलू फ़िस्सिल्म काफ़ा सलामती में दाखिल की सभी जो सभी वला तत्तबिअ खुतुवाति शैतान शैतान जो मंसूब हुआ के रास्ता उन्हनि ते न वञो छाजे करे करो इन्नहु लकुम अदुव्वुन मुबीन शैतान जो हुआ जेको खुलियो खुलायो दुश्मन था कुछ दुश्मन बिना लिकर दुश्मन का अगर इंसान नुकसान पाए तो सही तो मालूम न लेकिन अगर कोई दुश्मन ऐलान करे छॾे त मां तुंहिंजो दुश्मन आहियां ऐं पोइ वरी इंसान वञी हुनखे बातड़ पाए त इन खां कोई बि उज़ुर न आहे। शैतान ऐलान करे छॾियो आहे इंसान मां तुंहिंजो दुश्मन आहियां हाणे ॿुधायां हुन ऐलान करे छॾियो आहे वाज़े नमूने सां त हाणे जेको बि हिन शैतान जे तौर तरीक़नि ते हलंदो उन वटि उज़ुर कोई कोन्हे मां छो नुक़सान छा कयां। सलामती में दाख़िल थियो सिल्म उदख़ुलू फ़िस्सिल्म सलामती में दाख़िल थियो। सलामती चयो वेंदो आहे चाहे इंसान जो अंदर हुजे बातिन हुजे इंसान जा जज़्बात हुजनि या इंसान जो जिस्म हुजे मुआशरो हुजे भई सालिम हुजे उनमें नुक़सान न पहुचे उनमें कोई नक़्स ऐं ऐब न अचे इनमें कोई नक़्स न अचणु ज़ख़्मी न थियणु इहो सलामती आहे। इंसान जे जज़्बात मजबूत थिया सलामती इंसान जे अंदर जी वई इंसान जो जिस्म मजबूत थियो इंसान जे जिस्म जी सलामती वई जिस्म ऐं रूह जी सलामती इन जो नालो आहे सिल्म ऐं अल्लाह तबारक तआला फरमाए थो त अहिड़े निज़ाम में दाख़िल थी वञो जंहिंमें तव्हांजे जिस्म जी बि सलामती आहे जंहिंमें तव्हांजे रूह जी बि सलामती ऐं पोइ कहिड़ो निज़ाम आहे नालो इस्लाम रखियो आहे। इस्लाम रखियो ई न करे इस्लाम लफ़्ज़ ठहियो ई न सिल्म मां आहे यानी छा जेको हुन में अची वियो उहो सलामती में हाणे इहो सलामती जेका इंसान जी आहे बल्कि इंसानियत जी आहे छो त चयो वियो त सभु दाख़िल थियो जेसिताईं सभु दाख़िल न थींदा तेसिताईं इंसानियत खे सलामती न मिलंदी। इंसानियत खे सलामती तॾहिं मिलंदी जॾहिं इन निज़ाम सिस्टम में सभु दाख़िल थियनि। सलवात पढ़ो अल्लाह तबारक व तआला इन कायनात में निज़ाम ठाहियो आहे निज़ाम इंतहाई दक़ीक़ इंसान खां सवाइ जेका अल्लाह ताला जी मखलूक आहे वो अल्लाह जे इरादे ऐं हुक्म सां खां सवाइ कुझु बि न थी जेको अल्लाह हुन जे लाइ निज़ाम ठाहियो आहे उन ते
इख्तियार ना आहे त नाफ़रमानी करे। सिज अल्लाह ताला ठाहियो आहे, जेको हुनजो निज़ाम ठाहियो आहे उन ते हलंदो रहे। कानून तब्दील थी वई, चंड अल्लाह ताला ठाहियो आहे जो हले थो पियो, इन्हनि जो निज़ाम तब्दील थी। फलन तजिद सुन्नत अल्लाह तब्दील, अल्लाह जे कानून खे तब्दील थींदो न ॾिसण। इहो ई सबब आहे जो अॼु बि कोई जेको आहे माहिर जो 500 सालनि ताईं ॿुधाए सघे थो, 1000 सालनि ताईं ॿुधाए सघे थो त चंड ग्रहण कॾहिं थींदो, सिज ग्रहण कॾहिं थींदो। छो? इन करे त चंड उनखे इख्तियार न आहे त इहो पंहिंजो रस्तो मटाए, सिज इनखे इख्तियार न आहे त इहो पंहिंजो रस्तो मटाए। जंहिं रस्ते ते जंहिं तरीक़े ते अल्लाह ताला उनखे लॻाए छॾियो आहे उन ते हलंदो रहंदो। साॻे नमूने सां मलाइकनि खे अल्लाह ताला जंहिं कम ते लॻाए छॾियो आहे, कंहिं मलाइक खे इख्तियार न आहे त उहो रस्तो मामूली बि मटाए सघे, रस्तो अॻु थो हले। पूरी कायनात में इंसान जेके अल्लाह ताला इख्तियार वणे त मुंहिंजे हिन कायनात जे सिस्टम सां हम आहंग थी हलंदे त सलामती में रहंदे। हिन निज़ाम सां, मुंहिंजे सिस्टम सां, कायनात जे सिस्टम सां हम आहंग थी हलंदे त सलामती में रहंदे। हम आहंग थी न हलंदे, यानी शैतान जे तरीक़े ते हलंदे, नुक़सान सोचो थींदो, तुंहिंजो दुश्मन। जेकॾहिं पहाड़ सां तूं पंहिंजो सर टकराईंदे त पहाड़ जो कुझु कोन थींदो, तूं ज़ख़्मी थींदी। हीउ मुंहिंजो निज़ाम ऐं सिस्टम अहिड़ो आहे, अल्लाह ताला फरमाईंदो जो इन में तोखे हक़ न आहे त तूं तब्दीली करे सघे, हा तूं पंहिंजो रस्तो मटाए सघे थो। इन करे तुंहिंजी सलामती इन में आहे त हिन पूरे मुंहिंजे निज़ाम सां हम आहंग थी हल। सलवात पढ़ो। इन हम आहंग थी हलण जो नालो इस्लाम आहे ऐं इन जो नतीजो सलामती आहे। तव्हां ॾिसो अल्लाह ताला हम आहंगी रखी ऐं असां जेको आहे उहो उन निज़ाम में बिगाड़ पैदा कयो, नतीजो छा निकितो? अल्लाह ताला इंसान खे ख़ल्क़ कयो आहे। इंसान जेको आहे उहो हवा मां ऑक्सीजन वठे थो ऐं कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज थो करे। इंसान जे निज़ाम में बि हलंदो रहंदो, ऑक्सीजन वठंदो रहंदो आहे, कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज थो रहंदो। इन जो मतिलबु आहे माहौल में ऑक्सीजन घटि रहंदी, कार्बन डाइऑक्साइड वधंदी रहंदी। निज़ाम हम आहंगाई कयो। हाणे वरी ॾिसो वण, उन्हनि खे अल्लाह ताला अहिड़ो बणायो जो उहे वरी कार्बन डाइऑक्साइड वठनि था ऐं ऑक्सीजन कढनि था। ही पाण में हम आहंगी आहे, वणनि जी ऐं इंसाननि जी पाण में हम आहंगी आहे। जेका शइ इंसान कढे थो उहो वण खाए थो ऐं जेको वण कढे थो उहो इंसान इस्तेमालु थो करे। हम आहंग आहे पाण में। तंहिंजे करे हिन कायनात में, हिन ज़मीन जे गोले ते ऑक्सीजन घटि न थींदी, कार्बन डाइऑक्साइड वधंदी। निज़ाम हम आहंग निज़ाम आहे। ऐं हिन निज़ाम में जेकॾहिं तूं मुदाख़लत कंदे नुक़सान सोचो थींदो। निज़ाम जो कुझु कोन ईंदो, अल्लाह जे निज़ाम जो कुझु कोन ईंदो। अल्लाह जो निज़ाम ईअं ई हलंदो रहंदो। असां गड़बड़ कईसीं, गड़बड़ कईसीं त तेल जो निकिरी आयो त असां ॾिठो ई कोन त हिन तेल खे कीअं इस्तेमालु कयूं ऐं कीअं न इस्तेमालु कयूं। सरमाएदार चयो मूंखे पैसो खपे, तंहिंजे करे जीअं वणे ईअं तेल जो इस्तेमालु कयो। हाणे हर शइ में तेल हर शइ
जेकॾहिं तव्हांजी कार हले थी उहा तेल ते, जेकॾहिं तव्हां बस हले थी उहा तेल ते, बिजली ठहे थी उहा तेल ते, पाणी ते तव्हांजी घटि हर शइ बिजलीअ ते थी हले, वरी बिजली तेल तव्हांजी ठहे। हाणे जेको तेल इस्तेमालु थी करे मशीन या कार्बन डाइऑक्साइड कढे थी, कार्बन डाइऑक्साइड कढे थी असांजे मालूम हुजण खपे त बाबा इहो कार्बन डाइऑक्साइड वधे थी, इहो निज़ाम में मुदाख़लत त कई, हिन जो नतीजो छा निकिरंदो इंसान खे ख़बर हुई कोन, इंसान हिन बारे सोचे कोन, निज़ाम में अची मुदाख़लत कई, ख़ुदा जे निज़ाम में अची मुदाख़लत, नतीजो छा निकितो आहे वक़्त सां वटि। ऐं इहो बस आहे हिकिड़ो सवाल पढ़ो सब हिक जहिड़ा कोन्हनि, अल्लाह तबारक व तआला जंहिं इलाइक़े में जहिड़े गुण जी ज़रूरत हुई उहो उते उपायो आहे। असां वटि बारिशूं घटि थियूं थियनि, तंहिं करे अहिड़नि गुणनि जी ज़रूरत आहे जेका बारिशुनि खे पेश कनि। कुझु इलाइक़ा जंहिंमें बारिशूं घणियूं थियूं थियनि, हद न वधीक, उन्हनि में अहिड़े गुणनि जी ज़रूरत आहे जेके बारिश खे हटाइनि। असांजे मुल्क छा कयो जो बग़ैर ॾिसण जे त कहिड़ो गुण असांजे मुल्क जे लाइ आहे, पंहिंजा लोकल गुण निम कारी वग़ैरह वग़ैरह सभिनी खे छॾे ॿाहिरां जो आहे इहे जेको घुरायो अथई इहे तव्हां ॾिसो था लॻा पिया आहिनि, कोनो का बस सना सना फल जेके आहिनि, इहो उहो गुण आहे जेको बारिश खे हटाईंदो। यानी छा थोरो कार्बन डाइऑक्साइड कढंदो आहे बाबा मुल्क, लेकिन इंसान जॾहिं इहो थो चवे त हिन सॼी काइनात ज़मीन खे अल्लाह जे नुमाइंदे जी ज़रूरत आहे कोन, मां पाण हलाईंदुसि, पाण हलाईंदे त तुंहिंजो हशर थी आहे। हाणे हुकूमत वरी चुको आहे उहो इहे सभई गुण जेके उहो ख़तमु पई करे कढी पई, बाबा लॻाया छो हुया, असांखे ख़बर ई कोन्हे त हीउ गुण कहिड़े क़िस्म जो आहे। जॾहिं ख़बर ई कोन्हे तोखे ख़ुदा जे निज़ाम में मुदाख़लत छो थो करे, जॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजो नुमाइंदो मोकिले थो उनजी इताअत छो थो करे, पाण जॾहिं मर्ज़ी में हूंदे निज़ाम में मुदाख़लत कंदे नतीजो कीअं निकिरंदो। हाणे छा थियो, हिकिड़ो त बारिश घटिजी वई हुई असांजी, ऐं ॿियो नुक़सानु इहो थियो त जेका बारिश पए थी उहो इंतिहाई तेज़ पए थी, तंहिंजे करे उहो वॾो नुक़सानु थियो। सभु नतीजो छा थियो, ॿिनि शयुनि वण तेल, नतीजो कार्बन डाइऑक्साइड, कार्बन डाइऑक्साइड जे करे गर्मी वधी वई, परेशानी आई। ऐं तव्हां अञा सां वेठा जेको सुकून सां साइंसदाननि खे पुछो त केतिरा परेशान आहिनि, इन करे त गर्मी सिर्फ़ु 2 डिग्री जेका वधी आहे, असां सां पियूं एसीअ में वेठासीं, पखे जे हेठि वेठासीं, मसलो हल मसलो नज़ार नथो थिए, मसलो नज़ार नथो थिए। इन कार्बन डाइऑक्साइड जेका वधी वई ज़मीन जे जो बुर्द जेको ओज़ोन चयो थो वञे, जेको सिज जा शुआ नुक़सानकारक रोकींदो आहे, उहो कमज़ोर थी वियो आहे। सिज जा उहे नुक़सानकार शुआ अचनि पिया, कैंसर वधंदो थो। कर मुदाख़लत अल्लाह जे निज़ाम में, कर मुदाख़लत। इन खां वधीक छा आहे, गर्मी जो पर्दो वधी वियो, जंहिंजे करे जेको उत्तर कुतुब आहे उते बर्फ़ जमियल आहे हज़ार सालनि जी, उहा वधीक पघिरजे थी त समुंड जी लेवल मथे थी वेंदी। घणा अहिड़ा मुल्क आहिनि जेके समुंड में अंदरि गर्क थी वेंदा। कर मुदाख़लत अल्लाह जो मुस्तहकम निज़ाम हुयो जेको बिल्कुलु इंसान जे उन ज़रूरत जे मुताबिक़ ठाहियो हुयो। इंसान ठही वेठो ज़मीन ते ख़ुदा जे मां निज़ाम हलायो हलायो, तोखे ख़बर ई कोन्हे। अल्लाह ताला एतिरे क़दुरु ज़रो बामक़सद बणायो आहे। जो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां थो, पंहिंजे वजूद ते गौर कयो। कॾहिं
पंहिंजे कन खे ई ॾिसो, कन खे अलाह ताला बनायो आहे। यानी ये हिकिड़ी नंढड़ी शइ आहे, सिंधीअ में त हिनजो नालो न ॿुधियो। ये जेका लटके जी पापड़ी आहे न, हिन पासे हिन जी वधियल आहे। क्यों छा जे सारे ये डिजाइन डिजाइन करें, हम डिजाइन या अपना मकसद बता रखिए। बाहर मकसद छा है? मकसद है इंसान बैठो को आवाज अॻियां पहुचे, को पोयां पहुचे। असां सम्झी वेंदा पोयां पहुचे अॻियां पहुचे, किथों थी ख़बर पर कल त साॻियो आहे। इहो ही शइ हिन सां टकराए थी, जेका अचे थी पोयां थी अचे, जेका अॻियां अचे थी सॼो समझे छा अल्लाह तबारक व तआला जो निज़ाम एतिरो दक़ीक़ आहे, एतिरो उलूम आहे, एतिरो कॉम्प्लेक्स आहे। उन हिन निज़ाम खे हलाइण जे लाइ पंहिंजो नुमाइंदो मोकिलियो। तूं जेको आहे उन निज़ाम खे हटाए पाण जेको आहे ख़ुदा बणिजी वेही रहियो आहे। ज़मीन ते निज़ाम जेको अल्लाह पंहिंजो नुक़सान पाण करे, पंहिंजो सिर जे करे तूं टकराईंदे पहाड़ सां, पहाड़ में रुको न थींदो, तुंहिंजो सिर जेको आहे उहो ज़ख़्मी थींदो। हिन वक़्तु इंसान ज़ख़्मी आहे, हिन वक़्तु इंसान ज़ख़्मी आहे। इस्लाम छा थो चवे, दीन छा थो चवे? अल्लाह इस्लाम जो नालो इस्लाम छो रखियो आहे? इन करे ताकि अल्लाह जे हुकुमनि जे मुताबिक़ हलंदे त हिन निज़ाम सां हम आहंग थी हलंदे तूं बि सलामतीअ में रहंदे, तुंहिंजो नस्ल बि सलामतीअ में रहंदो, निज़ाम बि सही हलंदो। इहो इस्लाम आहे जेको सलामत नथो अदा करे। सलामती आहे ई आहे, सलामती इहो न आहे त हिकिड़ो माण्हू क़त्ल थियण खां बची वञे। मामूली मसइलो पूरी काइनात में, पूरी इंसानियत जेसि ताईं इन दीन में दाख़िल नथी थिए अल्लाह जे नुमाइंदे, तेसि ताईं इंसान खे सलामत नथो मिले। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोम जे बादशाह खे ख़त लिखियो आहे दीन इस्लाम क़बूल करण जे लाइ। असां अगरि ख़त लिखूं ऐं बादशाह खे क़बूल करण दीन जे लाइ त केतिरो लिखंदासीं? घटि में घटि हिकिड़ो सिक्को त हूंदो, घटि में घटि हिकिड़ो सिक्को। रसूल अकरम छा लिखियो आहे? रसूल अकरम जो हिकिड़ो जुमिलो लिखियो आहे। जुमिलो चओ हुनखे जेको चओ। रसूल अकरम लिखियो आहे अस्लिम तुस्लम, बस अस्लिम तुस्लम, इस्लाम कबूल कर सलामती मिलंदे, बस खत्म। इस्लाम में अचो, सलामती जेका आहे उहा इंसान जे लॻे मिलंदी। इहो हिकिड़ो ॿ लफ़्ज़ इहो पूरे दीन इस्लाम जे हर शइ जे नतीजे खे वाज़िब आहे। अस्लिम तुस्लम, पता पता सलवात पढ़ो मोहम्मद वाले। हाणे हिन निज़ाम सां हम आहंग थी हलणो आहे, हम आहंग थी हलणो। इन सां टकराव में न आहे अचो। टकराव में अचण जो नालो शैतानी मंसूबो आहे। इन करे अल्लाह जो निज़ाम अल्लाह जाने थो, उनजो नुमाइंदो जाने थो। बाबा इहो निज़ाम जो मामलो उनजे हवाले कर ताकि पंहिंजो नुक़सान पाण न करे। हिन वक़्तु पूरी दुनिया जा साइंसदान परेशान आहिनि। के त इन हद ताईं वञी पहुता आहिनि जो नामायूस थी विया आहिनि त हीउ जेको असां बैलेंस जेको आहे बिगाड़े छॾियो आहे, इनखे असां रोके बि सघंदासीं या न। तंहिंजे करे कुझु माण्हू कोशिशि पिया था कनि त वरी खते कुझु जेको आहे उहो रहण जो इंतज़ाम कजे, घटि में घटि इंसानी नस्ल बचाइजे। एतिरे क़दुरु मायूस हुजे, लेकिन बहरहाल असां मुस्लमान एतिरे क़दुरु मायूस न आहियूं। हुनजो सबबु छा आहे? सबबु इहो आहे त कल्ह जे अर्ज़ कयमि अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी शख़्सियत निज़ाम जो नुमाइंदो उहो अञा हिन ज़मीन ते ज़िंदा रखियो आहे ऐं इहो ज़मानत है त हीअ ज़मीन बर्बाद न थी।
असांजा बि हिन जे हालत में आहियूं, लेकिन साइंसदान परेशान आहिनि जेके दीन खे नथा मञनि। मरी करे जेको आबादी ठाहिण जी कोशिशि था कनि, छाजे करे? इन करे त हू सम्झनि था त हिन बैलेंस खे असां हाणे जेको बिगाड़े छॾियो आहे उनखे ठीकु नथा करे सघूं। सभिनी खां वधीक जेको इहो बैलेंस बिगाड़ियो आहे उहो अमेरिका आहे। सभिनी खां वधीक जेको कार्बन डाइऑक्साइड ग्रीन हाउस गैसेस जेको कढे थो उहो अमेरिका आहे। ऐं इहो अमेरिका जेको आहे उहो बैन अल-अक़वामी उन फोरम में जंहिंमें इहो चइबो आहे कार्बन डाइऑक्साइड घटाइणी आहे, उन फोरम जी ॻाल्हि ॿुधण लाइ ॼाण इंसानी हक़ इंसानी हक़ इंसानी हक़। वो पाकिस्तान इंसानी हक़ जेको आहे उन नथो करे। अमेरिका जो बयान आयो आहे, वो ईरान जेको आहे वो अमेरिकी इंसानी हक़ जेको आहे उनजो ख़्याल नथो करे। अमेरिका जो बयान ॾे, ये बाबा सभु धोखेबाज़ी आहे। अगर कोई इंसानी हक़ जो आदमी आहे, सभर खां पहिरियों त जेको आहे पंहिंजी जेको कार्बन डाइऑक्साइड जो जा कारखाना कढनि था उनखे घटि कर ताकि इंसानियत जे मुस्तक़बिल खे बचाए सघे। अच्छा, हाणे इन अल्लाह जे कायनात जे निज़ाम सां हम आहंग थी हलणो आहे। अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं सिंक्रोनाइज़ थी हलणो आहे। टकराव में न आहे अचणो, टकराव में ईंदे तुंहिंजो नुक़सान थींदो। दीन इस्लाम जो कोई नुक़सान कोन्हे, अल्लाह जो कोई नुक़सान कोन्हे। सॼी दुनिया गॾिजी अल्लाह जी मुंहिंजी जो हिदायत गुज़ार थिए, अल्लाह खे कोई फ़ाइदो नाहे। सॼी दुनिया गॾिजी फिरौन बणिजी वञे, अल्लाह जे नाफ़रमान, अल्लाह जो कोई नुक़सान कोन्हे। उहो असांजे नफ़े नुक़सान खां मथां हूंदा। या अय्युहल्लज़ीना आमनू उदखिलू फिस्सिल्मि काफ़ा। ऐ ईमान वारो, हिन निज़ाम सां पहुचे, हिन कायनात जे निज़ाम सां हम आहंग थी सलामतीअ में दाख़िल थी वञो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे जेसिताईं असां कायनात जे निज़ाम जो हिकिड़ो ख़ाको न ॾिसंदासीं, सम्झ में न ईंदो कायनात जो निज़ाम छा आहे, तेसिताईं हम आहंगी बि सम्झ में कोन्हे। कायनात जे निज़ाम सां हम आहंगी माना छा? कीअं आहे कायनात जो निज़ाम? इन करे अॻे कायनात जे निज़ाम खे अर्ज़ कयां थो ऐं ॿियो अर्ज़ कंदुसि त कुझु मौज़ूआत अहिड़ा हूंदा आहिनि जेके हिकिड़े कलाक में पूरो थियण वारा हूंदा ई कोन्हनि। इन करे अॼु जेको मौज़ू शुरू पियो कयां, इहो अॼु कोन कंप्लीट थींदो, अधूरो कोन्हे, सुभाणे शायदि कंप्लीट थी वञे। इन करे जेको अॼु अचे थो इहो महिरबानी करे सुभाणे ज़रूरु अचे, वरना जेको आहे उहो अर्थ जेको इल्मु आहे उहो इंसान खे नुक़सान थींदो आहे, फ़ाइदो कोन थींदो। सलाम अल्लाह हर शइ जो ख़ालिक़, जंहिंखे बि शइ चइजे, जंहिंखे बि वजूद चइजे, उनजो ख़ालिक़ अल्लाह। अल्लाह जे ख़ल्क़त जो निज़ाम कीअं ईजाद कीअं थो हले, ही आलमीन छा आहिनि? सभ खां अव्वल अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मशीयत सां, पंहिंजे मशीयत सां जेका शइ ख़ल्क़ी आहे उनजो नालो नूर मुहम्मद वाले। इहो जेको चवण लफ़्ज़ सभ खां पहिरियां, इहो पहिरियां जो ज़माने जे लिहाज़ खां न आहे, 2 कलाक में 4 कलाक में न, ज़मानो माना ख़ल्क़ न थियो आहे। ज़माने जो तारीख़ माटी जहान सां, ज़मानो ख़ल्क़ न थियो आहे, काई शइ ख़ल्क़ न थी। अव्वल दर्जे में जंहिं शइ खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अमल सां, ज़ाती अमल सां, पंहिंजे मशीयत सां जेका शइ ख़ल्क़ थी आहे, जेका कंहिं ॿी शइ मां ख़ल्क़ थियल न आहे, उहा नूर मुहम्मद वारे।
इन मक़ाम खे मुख़्तलिफ़ नारनि सां जेको बयानु कयो वियो आहे। कॾहिं चयो अव्वलु मा ख़लक़ल्लाहु नूरी, कॾहिं चयो अव्वलु मा ख़लक़ल्लाहु अक़ल, कॾहिं चयो अव्वलु मा ख़लक़ल्लाहु रूही, कॾहिं चयो अव्वलु मा ख़लक़ल्लाहु क़लम, कलम पहिरियां ख़ल्क़ थियो, रूह पहिरियां ख़ल्क़ थियो, अक़ल पहिरियां ख़ल्क़ थियो, ही नूर पहिरियां ख़ल्क़ थियो। सभु हिकिड़े ई मक़ाम जा नाला आहिनि। अल्लाह तबारक व तआला जा नाला इन मक़ाम जा कुझु नाला आहिनि, ये सभु हिकिड़े ई मक़ाम जा नाला आहिनि। उन्हनि सिफ़तूं पोइ अल्लाह तबारक व तआला ॿिए दर्जे में इन नूर खे वसीलो बणाईंदे उन जे ज़रिए आलम मलाइका ख़ल्क़। आलम मलाइका डायरेक्ट अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मशीयत सां नक़ल कयो, डायरेक्ट ख़ुदा जो फेल न आहे, बल्कि अल्लाह तबारक व तआला नूर मोहम्मद वाले मोहम्मद जे ज़रिए वसीले मलाइका जो जहान नक़ल कयो। इन मलाइकनि जे जहान में हर शइ शामिल आहे। वो अर्श बि हिन में अथव, त कुर्सी बि हिन में अथव, त जिब्रील बि हिन में अथव, त मीकाईल ऐं इज़राईल ऐं सभु हिन में। हिन जा लातादाद दर्जा आहिनि। क़ुरान मजीद में तव्हां पढ़ंदो मलाइका आहिनि, ॿिनि परनि वारा के चइनि परनि वारा के हज़ारे परनि वारा के पर माना दर्जा ते, पर माना दर्जा ते। अल्लाह तबारक व तआला टे दर्जे में इन नूर मोहम्मद वाले मोहम्मद ऐं मलाइकनि जे ज़रिए रूह जो जहान, रूह जो जहान जेको चवां थो न त दलील बि नथी लिखनि, पहिरियां ॻाल्हि पूरी थिए त पोइ दलील ॾियनि। जॾहिं इहो रूह जो जहान ख़ल्क़ थियो त हाणे अल्लाह तबारक व तआला वरी इन टिन्ही जे ज़रिए नूर मोहम्मद वाले मोहम्मद मलाइका रूह जे जहान जे ज़रिए ही मादी जहान बन गयो जेको असांखे नज़र थो अचे। ही मादी जहान किथां थो अचे? रूह जे जहान। रूह जो जहान किथां थो अचे? मलाइकनि जे जहान। मलाइकनि जो जहान किथां थो अचे? नूर मोहम्मद वाले मोहम्मद ऐं नूर आले मोहम्मद अव्वल दर्जे जी मख़लूक़ आहे जेके अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मशीयत सां। अगर कायनात के ॾिसणो आहे त इहा कायनात कीअं आहे। हिकिड़ो दफ़ो सवाल पढ़ो मोहम्मद क़ुरान में जी हिकिड़ी आयत हिन ते दलील बाद में वज़ाहत जेका कयां थो साॻे जी। क़ुरान में जी चवंदो आहे इम मिन शैइन, काई अहिड़ी शइ हिन दुनिया में न आहे इल्ला सवाइ हिनजे त इंदना ख़ज़ाइनुहु, असां वटि हुन जा ख़ज़ाना आहिनि। जे तव्हां लकड़ी ॾिसो था न काठी, इहो मादी आहे, इन जो असुल वजूद रूहानी जहान आहे। उतां जॾहिं नाज़िल थी थिए त इहा लकड़ी थी बणिजी वञे, काठी थी बणिजी वञे। काठी नाज़िल थी आहे, पाणी नाज़िल थियो आहे, लोह नाज़िल थियो आहे, हर शइ नाज़िल थी आहे। क़ुरान में पढ़ी ॾिसो अंज़लना हदीद फ़ीहि बासुन शदीद, असां लोह खे नाज़िल कयो आहे, उहो त खाण मां निकितल आहे। इहो खाण में कढण जो तज़किरो कोन्हे, असां लोह खे नाज़िल कयो आहे, हिन जो मतिलबु आहे असुल वजूद हिन जो जेको आहे मानवी रूहानी जहान में उतां खां असां नाज़िल कयो त लोह बणिजी वियो। وَإِن مِّن شَيْءٍ إِلَّا عِندَنَا خَزَائِنُهُ، ख़ज़ाना आहिनि। पहिरियों ख़ज़ानो रूह जो जहान, ॿियो ख़ज़ानो मलाइका जो जहान, टियों ख़ज़ानो नूर मोहम्मद वाले मोहम्मद जो जहान। असां वटि ख़ज़ाना आहिनि। वमा नुनज़्ज़िलुहु इल्ला बिक़दरिन मालूम, असां हर शइ खे मालूम मिक़दार में नाज़िल कंदा आहियूं। लकड़ी जा काठी आहे, जिस्म आहे, सब छाहे ये नाज़िल थिया अॻ में किथे रूह जे जहान। रूह जे जहान में जेको कुझु आहे उहो मथां जे दर्जे में किथे आहे? मलाइकनि जे जहान में। मलाइकनि जे जहान में जेको कुझु आहे उहो अॻ में किथे आहे? नूर मोहम्मद वाले मोहम्मद जे दर्जे में। उहो किथे आहे? अल्लाह तबारक व तआला। ज़हन में अचे थो
जा मानव जो वो जगह फलसफी लफ्ज़ इस्तेमाल कया न को इरफान वाला जगह लफ्ज़ इस्तेमाल कया साथ बोलिए में जी आसानी से जो है वो सब समझ सको को तो सवाल पढ़ो दलील दावा है दलील करो दावा है अव्वल नूर मोहम्मद वाले मोहम्मद जो अल्लाह को फेज अचे तो अव्वल अचे नूर मोहम्मद वाले मोहम्मद वो तम नाम मलाइकत के जहान में मलाइकत के जहान में वो जहान में वो जहान में इन करे हिते जेको बस जो फैज अल्लाह जो अता है सब उता किए चैनल एकड़ो ही है चैनल एकड़ो ही रस्तो अल्लाह जे फैज जो जेको यो आवाज करे दलील बायत कुरान मशहूर ये तो एडी आयत पढ़ा ना जो बोलने पड़े तो किथे ना मशहूर वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन इन शख्सियत रसूल अकरम इनके जो मुशाबहत दी वई छा आलमीन जे लाए रहमत आलमीन जे लाए रहमत पर लफ्ज़ से न समझो आलमीन चाहे रहमत चाहे आलमीन अल्लाह तबारक व तआला का सवाए जेका मखलूक है वो इन आलमीन में शामिल है चाहे वो इंसान है चाहे वो पत्थर है चाहे वो ईटा है चाहे वो हैवान है चाहे वो रूह है चाहे वो मलाइका है चाहे वो अर्श है चाहे वो कुर्सी है चाहे वो जन्नत है चाहे वो हूर है चाहे वो अंबिया है जे को कुछ है सब आलमीन में ऐ रहमत चाहे अल्लाह तबारक व तआला जे को फैज अता करे उन नाम रहमत है जे को कुछ अता करे अगर के जो वजूद अता करे या रहमत है इन वजूद के कोई तवाना ने मिसण जी पुदण जी गालान जी यो रहमत है उनके को जो खाइण पीण जो तवा जो है नेमत हुए यो रहमत है अल्लाह तबारक व तआला जे को कुछ अता करे वो रहमत है आज रहमत आलमीन अल्लाह का फैज बचण वालो खुदा फैज देण वालो ऐ ही शख्सियत आलमीन जे लाए रहमत इन जो मतलब ये हुआ या रहमत अल्लाह को फैज अगते हितां तो अचे वो इन दर्जे का पूरी कायनात में तक़सीम वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन यो अर्श वजूद हासिल करे तो इन नूर मोहम्मद वाले मोहम्मद जे दर्जे में यो कुर्सी यो जन्नत यो मलाइका यो सब हर शय फैज हासिल करे थी इन रहमतन लिल आलमीन जे इन आला तरीन मकाम सलवात पढ़ो बियो दलील आयत मशहूर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा सलवात पढ़ो सबे फर्ज कराओ मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद सलवात पढ़ो फर्ज कराओ नबी जो नालो अचे सलवात पढ़ो मुस्तफा लेकिन नमाज में तशहुद में सलवात फर्ज वाजिब अगर इंसान न पढ़ो तो नमाज कौन कर सकता न पढ़ो नमाज कौन कर सकता छो तो यो तशहुद जो हिस्सो तशहुद अधूरो रह जी तो नमाज कौन थी यानी यानी न पढ़ो नमाज कौन कर सकता फर्ज आसाने तो पढ़ो सलवात आए छा दुआ है अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि मुहम्मद मतलब छा यार को जो पढ़ो ता दुरूद इब्राहिम भी पढ़ो तरह में दुआ है पालना मोहम्मद व आलि मोहम्मद ते रहमत फरमा असन दुआ ता करो इंसान दुआ करे पालना मोहम्मद व आलि मोहम्मद ते
रहमत फरमा। सवाल इहो छा मुझे दुआ जा मोहताज, मुझे दुआ जा मोहताज, मां दुआ न पढ़ंदुसि पोइ उन्हनि वटि रहमत न ईंदी? न मुझे दुआ जा मोहताज, न अगर मां न घुरां त हू रहमत लिल आलमीन। छाजे लाइ फ़र्ज़ थो करे अल्लाह तबारक व तआला? सुन्नत बिना, उस्ताद बिना, फ़र्ज़ आहे सलवात पढ़ो। पर रकात नमाज़ त घटि में घटि हिकु दफ़ो पढ़णी पवंदी, 4 रकात नमाज़ त घटि में घटि 2 दफ़ा पढ़णो पवंदो। पढ़ो, फ़र्ज़ आहे तव्हां ते, सलवात पढ़ो। जॾहिं त हू असांजे न सलवात जा मोहताज कोन्हनि के न पढ़ो त पोइ उन्हनि ते फ़र्क़ु ई नथो पवे। जॾहिं मोहताज ई न आहिनि त अलाह अहिड़ी शइ छो फ़र्ज़ कंदो? गौर फरमायो। हा, मिसाल समझो ताकि जेको आहे ॻाल्हि खे पहुचाए सघां। असां वटि जेको आहे दुनिया में इलाही ग्लोबल वार्मिंग जे करे जेको आहे पाणी जो मसइलो आहे। पाणी घटि थी वियो, जेको इंसान इस्तेमालु करे पाणी घटि थो वञे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं पाणी घटि पियो आहे त पोइ जेके सभिनी खां वधीक मुतासिर थींदा आहिनि उहे पुछड़ी वारा। दरिया जे पुछड़ी वारा सभिनी खां वधीक मुतासिर थींदा आहिनि। वाह जे पुछड़ी वारा सभिनी खां वधीक मुतासिर थींदा आहिनि। वरी जेको वाटर कोर्स आहे उन पुछड़ी वारा सभिनी खां वधीक मुतासिर थींदा आहिनि। ऐं विच में जेको आहे अॻ में जेके खणी जो पाणी त फिटी वियो पुछड़ी वारो मुतासिर थींदो। हाणे मिसाल तौर जेको आहे हिते जेको कुझु पाणी अचे थो परोड़ी केनाल या शक्कर बैराज जेको आहे उतां हाणे जेकॾहिं पुछड़ीअ ते आबाद घर हूंदा आहिनि कुझु वाटर कोर्स जा त उहे छा कंदा? गरबा पाणी में हलो बाबा उतार न कयो, मुज़ाहिरो कयो। ये गर्चे जेको आहे उहो चीफ इंजीनियर जेको शक्कर बैराज जो आहे उन वटि वेंदा ऐं चवंदा त बाबा हिन बैराज में पाणी वधाए। बैराज सां तो हिकिड़ो कमु पंहिंजे लाइ घुर न चइजे मूंखे को गिलास भरे थोरे ॾींदो, मूंखे को गिलास भरे थोरे ॾींदो। जॾहिं उतम जेको आहे बैरेज में वधंदो त वॾे वार में वधंदो, वॾे वार में वधंदो त नंढे वार में वधंदो, नंढे वार में वधंदो त वाटर कोर्स में वधंदो, वाटर कोर्स में वधंदो त उतां ई पहुचंदो। तंहिंजे करे चवंदो हिते वधाए। हीउ जेको सलवात पढ़े थो इहो बि पंहिंजे लाइ थो घुरे असल में। मोहम्मद खे ज़रूरत न आहे, लेकिन अल्लाह तबारक व तआला चए थो इहो अक़ीदो रखी इहो पढ़ त ईंदो सभु कुझु इन ज़रिए सां। तंहिंजे करे असां जीअं त गुनाहनि जे करे पुछड़ीअ में अची वञूं, सलवात पढ़ ताकि इहो फैज़ वधे, थींदो थींदो दोस्त ताईं पहुची वञे। सलवात लफ्ज़ इहे त उन्हनि ते रहमत, दुआ पंहिंजे लाइ आहे, घुर्ज पंहिंजे लाइ आहे, मुतालबो पंहिंजे लाइ आहे। लेकिन इन अक़ीदे सां त मूं वटि जेको कुझु अचे थो उहो इन्हनि जे ज़रिए वसीले सां अचे थो। इन करे इते अगरि जेको अल्लाह जो फैज़ वधंदो त थींदो थींदो मूं ताईं पहुची वेंदो। तंहिंजे करे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे को मिसाल साॻे हिन मफ़हूम खे अदा करण लाइ को मिसाल जो हदीस रिवायत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहुं जो मिसाल वण जे पाण, अली इब्न अबी तालिब जो मिसाल इन वण जे थोड़नि जो। ऐं फरमायो त मुंहिंजे नस्ल मां ईंदड़ आइमा इमामनि जो मिसाल शाख़ुनि जो आहे ऐं असांजे मञण वारनि जो मिसाल पन जो आहे। असांजे मञण वारनि जो मिसाल पन जो आहे। हाणे तव्हां
तो अगे 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 तो सर माटी अगे चौंतो तो पता वहां से पानी में पानी में जो तो जो बाहर से चलो तो पता जब तक तुम जो बाहर से तो तो पता बहुत जगह कुछ अच्छे तो वो शाख के जरिए अच्छे तो शाख में जगह कुछ अच्छे तो थोड़ा में अच्छे तो थोड़ा में जगह कुछ अच्छे तो यो पहाड़ में अच्छे तो पहाड़ में पानी बहुत तो नहीं पहुंचा तो इनकरे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद यो सलवात वाजिब फर्ज अल्लाह तबारक व तआला कई न करेगा ताकि हर मोमिन जो मुसलमान जो अकीदो हुजे त मुन जेको भी फैज़ ऐं रहमत पहुंचे थी इन जे वसीले सां सलवात पढ़ो अल्लाह जे इन निज़ाम सिस्टम के मामूली शय जो बात करे ये फलसफी इरफानी लेकिन मां कोई इस्तिलाह इस्तेमाल करतो न असाती अल्लाह तबारक व तआला अफजल नूर मोहम्मद वाले मोहम्मद खलकियो पांचे मशीन सां अच्छा अल्लाह जे वजूद मां कोई शय जुदा थी नूर मोहम्मद वाले मोहम्मद पर जे मिसाल पर बारिश जो आया अगर घर में पानी होंदो यो कतरो उते हेठ जने आयो त मथे ना है मथे आ हेठ कोने छाती अल्लाह जे वजूद मां कोई शय जुदा थी तो नूर मोहम्मद वाले मोहम्मद पर ऐं छा नूर मोहम्मद वाले मोहम्मद मां काई शय जुदा थी जेका मलाइकत जो आलम पर चा मलाइकत जे आलम मां काई शय निकरी आई जेको रूह जो आलम बणियो चा रूह जे आलम मां को हिस्सो जुज़ जुदा जुदा थी आयो त माटी जान बणियो कीअं जान बणियो ये कायनात वजूद में आई थी लम यलिद वलम यूलद न हू ज़ात जेका खुदा जी आहे ऐं शइ मां ठही आहे न उन मां काई शइ निकिरी ॿी शइ ठही आहे लम यलिद वलम यूलद जीअं लम यलिद वलम यूलद इहो नूर मोहम्मद वाले मोहम्मद आहे नूर आले मोहम्मद मां जेको मलाइकत जो आलम आहे उहो लम यलिद वलम यूलद जेको मलाइकत जे आलम मां रूह जो आलम आहे उहो लम यलिद वलम यूलद जेको रूह जे आलम आहे माटी जो आलम आहे उहो लम यलिद वलम यूलद वो कीअं अगर इहो आलम कीअं आखिर मिसाल से ॼाणे तंहिंजे करे लफ्ज़ इस्तेमाल थियो जेको आहे अव्वल मा ख़लक़ अल्लाहुल कलम इहो कलम जेको आहे वो समझ में अचे त ॻाल्हि समझ में अचे कलम छा करतो आहे कलम जो कहिड़ो कमु इंसान खे इल्मु जेको आहे उहो पंहिंजे ज़हन में हाणे इहो चाहे थो त इहो इल्मु जेको मानवी रूहानी शक्ल में इहो मादी शक्ल में लिखे कलम खणंदो इहो इल्मु जेको आहे उहो हाणे कागज़ ते मुंतक़िल थी वियो छा हितां का शइ निकिरी आई दिमाग को का शय निकली है ये कागज ते पे जे न कलम चाहे कोई मुनखिया जो आला दर्जे जे वजूद के आत्मा दर्जे जे वजूद में चेंज करे त हिनमा घट छे त हिनमें इजाफो थिए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मशीयत खे कलम बनायो नूर मोहम्मद वाले मोहम्मद वजूद में आयो नूर मोहम्मद वाले मोहम्मद के कलम बनायो मलाइकत जो जहान वजूद में आयो मलाइकत जे जहान की कलम बनायो रूह जो जहान वजूद में आयो रूह जे जहान के कलम बनायो ये मादी जहान परवाने मोहम्मद बुलंद सलावत सादे बोली जो कोई फलसफा कोने कोई इस्तिलाह आगे मरो इहो हाणे वजूद नाज़ुक थियो मथा खां हेठि आयो ख़ुदा वॾा हिन जहान न आयो हाणे वरी साॻियो ई इहो जहान वापसि ख़ुदा ॾे थो
इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। कायनात सिर्फ यो नुज़ूल सां कंप्लीट न थींदे, वरी सुकूत बा जेके मेराज से थो वञे, उरूज बा, सुकूत बा, मथे वञे वञे जा कीअं थो वञे जरा और फरमायो। बिज विधो अथव ज़मीन में, इन बिज जेको आहे उहो ज़मीन जा अज्ज़ा खया पंहिंजो वजूद मथे कई वधाई वॾो थी वियो हुयो। इहो जेको हाणे इहो ॿूटे जो वजूद आहे इहो असुल में मिटी हुयो, मिटी बदिलजी वई ॿूटे जे वजूद में। इहो ॿूटो जेको आहे मिसाल तौर कंहिं जानवर खाधो, बकर खाधो, हाणे वरी इहो ॿूटो जेको आहे उहो जानवर जो वजूद उनजे वजूद जो हिसो थी वियो हुयो। इंसान ॿूटो ऐं जानवर खाधो, हुनजे वजूद जो हिसो थियो। हुनजे वजूद जो हिसो जेको इंसान में थिए थो उहो पहिरियां खून ऐं रत थिए थो। इन रत मां नुतफ़ो ठहियो, इहो नुतफ़ो माउ जे रहम में वियो, माउ जे रहम हुनखे पाले ऐं ॿाहिरि कढियो त इंसान थी आयो। इहो सफ़र किथां खां शुरू आहे? इहो ज़मीन खां शुरू थियो, इहो इंसान सां वापस करते वजे, जहान वापस करते जहान वापस पे तो वजे। वलकद खलकना इंसान मिन सुलालतिन मिन तीन, असा इंसान के मिट्टी जे चूंड जुज़म मां ख़लक़ शुरू कयो। थुम्मा जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिन मकीन, सूरह मोमिनून। थुम्मा जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिन मकीन, पोइ इनखे नुतफ़ो बणाए माउ जे रहम में रखियो। फ़ख़लक़ना नुतफ़त अलक़तन, इन असां नुतफ़े खे अलक़ा बणायो, खून जो दिलि। फ़ख़लक़ना अलक़त मुज़ग़तन, असां इन खून जे दिलि खे गोश्त बणायो, गोश्त बणायो। फ़ख़लक़ना मुज़ग़त इज़ामन, इन गोश्त खे असां हड्डी बणायोसीं, गोश्त खे हड्डी बनायोसीं। फकसौना इज़ाम लहमन, इन हड्डी के असां मांस पढ़ायोसीं। अल्लाह जी तख़लीक़, इंसान शाहकार तख़लीक़ तो पैदा थे, शाहकार तख़लीक़ इंसान क्यों तो पैदा थे। शुरू किथां खां थियो? मिट्टीअ खां, शुरू मिट्टीअ खां थियो। हाणे जॾहिं इहो हड्डी ठही उन ते मांस पढ़ायो थे, हाणे अल्लाह ताला फरमाए थो थुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र, हाणे असां वटि नई शइ ॾिनीसीं, रूह ॾिनोसीं। हाणे जॾहिं रूह इहो जिस्म बणिजी मुकमिल थियो, हाणे अल्लाह ताला फरमाए थो फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन, अल्लाह कहिड़ो न बेहतरीन ख़ालिक़ आहे जो मिट्टीअ खे इंसान बणाए। फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन, मलाइका ठाहे अल्लाह ताला को अचो, फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन, अर्श ठाहे कोन चई, कुर्सी चाहे कोन चई, शाहकार मखलूक आहे इंसान। इंसान ठाहे कारनामो इंसान अंजाम ॾिबो आहे त मुबारक लॻी वञे। तबारक लफ़्ज़ साबित मुबारक आहे। हाणे इन मक़ाम ते अल्लाह तबारक व तआला वटि ॿियो केरु आहे कोन जो अल्लाह खे मुबारकबाद केरु ॾिए। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला इंसान खे ख़ल्क़ पाण खे मुबारकबाद करे। फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन, बाबा दादा मुबारक वो खुदा जंहिंजी अहसने तक़वीम सभिनी खां बहितरीन शाहकार मख़लूक आहे। जान वापस पे तो वजे बाबा, जान वापस पे तो वजे ख़िदमत में कल अर्ज करे तो वरी दौड़ाइणो ताके नतीजे ताईं न पहुंचे। कल अर्ज कयूं त जेको ॿूटो आहे हिन में रूह जो हिकिड़ो दर्जो आहे, जेको जानवर आहे हुन में रूह जा 2 दर्जा आहिनि, इंसान में रूह जा 3 दर्जा आहिनि, मोमिन में रूह जा 4 दर्जा आहिनि, नबी में रूह जा 5 दर्जा आहिनि। कल
पढ़ो कोई याद है? सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। यो पहले दर्जे जे करे बुक वडो थो थे, अगर रूह न हुजे त पत्थर वांगुरु टुकड़ो ई रहे। यो बे दर्जे जे करे जानवर जो को ॾिसे थो ॿुधे थो, पंज हवास 10 इरादे सां हले थो, अगर यो ॿियो रूह जो दर्जो न हुजे त बुको हुजे। इंसान खे अकुल ॾिनो अल्लाह तबारक व तआला, अगर यो दर्जो न हुजे त जानवर हुजे। अल्लाह तबारक व तआला मोमिन खे रूह जो ॿियो दर्जो ॾिनो आहे, अगर यो न हुजे त आम इंसान हुजे। मोमिन थियण जे लाइ रूह जो दर्जो खपे थो। मोमिन ऐं गैर मोमिन जे हक़ीक़त में फर्क़ आहे, सिर्फ़ ज़बान न आहे। हुन रूह जा टे दर्जा आहिनि, मोमिन वटि रूह जा 4 दर्जा आहिनि। ऐं जॾहिं नबी थिए थो त रूह जो 5 दर्जो थो अचे, हुनखे रूह क़ुद्स चइबो आहे। जहिड़े नमूने सां बूटो नथो चई सघे त मां जानवर जहिड़ो, जानवर नथो चई सघे त मां इंसान जहिड़ो, इंसान नथो चई सघे मां मोमिन जहिड़ो, और मोमिन नथो चई सघे मां नबी जहिड़ो। कीअं चवंदो बाबा? इन करे नथो अचे रेडियो में बैंड ई 4, पोइ हुन वटि हिकिड़ी बैंड वधीक तो वटि आहे, तंहिंजे करे तूं हुन जहिड़ो नथो थी सघे। ये हक़ाइक़ में फ़र्क़ु आहे, हक़ीक़त में फ़र्क़ु आहे, वजूद में फ़र्क़ु आहे। नबी जो वजूद आला दर्जे जो आहे मोमिन जे दर्जे खां, आम इंसान जे दर्जे खां। अच्छा हाणे कल आज करे चुको आहियां, दोहराइण चाहियां थो ताकि ज़हन में अचे। ये जेके बूटे जा दर्जो चयो कयो रुगो जो, हिन में बि नंढा नंढा दर्जा, नंढा नंढा दर्जा, सभु बूटा बराबर, सभु बूटा बराबर आहिनि। तंहिंजे करे तव्हां जो शरफ ॿुधिया में हथ लॻायो त पन जेके मतिलबु महसूस करे थो। इहो जेको लफ़्ज़ करणु आहे, इहो मथां जे दर्जे यानी जानवर वारे दर्जे जे रूह सां ॼण त अटैच थी वेंदो। जानवर सभु बराबर कोन्हे। बगड़ के केरु कोन थो सेखारे सघे त तूं हीअं कर कर्तव्य ॾेखार, लेकिन जेका भोले खे सेखारे थो। जानवरनि जो रूह बराबर न आहे, उन दर्जा केरु जेको जानवर उन दर्जे में पहुची थो वञे जेको अक़ल जे दर्जे सां वञी थो अटैच थिए। ऐं इहो जेको आहे उहो असहाब कहफ जो कुतो बणिजी वियो। सब जानवर बराबर न आहिनि, सब इंसान बराबर न आहिनि, अक़ल में सब इंसान बराबर न आहिनि। शख्स आहे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम, अॼु कोन मां माण्हू खे जेको आहे उहो सेखारींदो आहियां, दिन सेखारींदो आहियां, ट्यूशन सेखारींदो आहियां। सो हिकिड़ो मसइलो ज़रा वज़ाहत फरमायो। थोरा फरमायो हिकिड़ो मसइलो, कि मसइलो इहो आहे त हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो आहे जंहिंखे अञा मां अधु ॻाल्हि मस ॿुधाईंदो आहियां त सॼी सॼी अधु ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त सॼी सॼी चवां ठीकु आहे सम्झो नथो सघे। भला हिकिड़ो ॿियो आहे, उनखे जेसि ताईं पूरी न ॿुधायां तेसि ताईं नथो सम्झो। ऐं भला हिकिड़ो टियों आहे, उनखे हिकिड़ो दफ़ो सम्झायां पोइ बि सम्झ में अचे, वरी चवंदो पोइ थोरो ॿीहर ॿुधायां। पोइ जॾहिं 2-3 दफ़ा ॿुधायां तॾहिं थो वरी सम्झ में अचे। मुंहिंजो फ़र्क़ु छो? अधु ॻाल्हि कई आहे सम्झी वियो, जॾहिं 2-3 दफ़ा न ॿुधायां त तेसि सम्झ में नथो अचे। इहो फ़र्क़ु छो आहे? मुला फरमायो इहो जेको पहिरियों आहे, जेके अधु ॿुधाई सॼो सम्झ में अची वियो, अल्लाह तबारक व तआला इन जे वजूद जे हवाले सां इन जे लुत्फ़े में अक़ल न थियो हुयो। हीउ जेको ॿियो आहे, इन जे माउ जे रहम में अल्लाह तबारक व तआला अक़ल ॾिनोसि। ऐं हीउ जेको टियों आहे, इहो दुनिया में आयो, थोरो वॾो थियो, पोइ अल्लाह तबारक व तआला अक़ल ॾिनोसि। अक़ल बि सभिनी में बराबर न आहे, अक़ल जा दर्जा।
सागे नमूने सां ईमान जा दर्जा रिवायत मशहूर है जब तुम्हें पढ़ी पढ़ी ईमान जा दर्जा सलमान का दर्जन दे आई अबू जर नव दर्जन दे ये रूह कुद्स जा दर्जा तिलकर रसूल फज़लना बाज़हुम अला बाज़ असा हिकड़े रसूलन के बियंते फजीलत ॾिनी आहे फजीलत छा आहे उन जे रूहुल कुद्स जा दर्जा जेके फ़र्क़ आहे रूहुल कुद्स नाए दर्जे ते पहुची उन मकाम ते पहुचे थो जो मलाइकत जे जहान जे आखिरी सिरे यानी सैयदुल मलाइका हज़रत जिब्रील ताईं पहुचे नव दर्जा पूरा थी लेकिन दहो दर्जो कलाश करे दहो दर्जो हुआ जो इन मकाम था अगते थोड़ो जे मोहम्मद अना फदत अल्लाह वकान काब हुसैन औदना जो हुआ वो मकाम जो गारे का अल्लाह वला फेज में हाने ही आए कोसे हुजूर नाज़ुल थी कायनात वजूद नाज़ुल पे तो थे ही मथे पे तो वजे ही नाज़ुल तो थे ही मथे पे तो वजे आप कौसैन लफ्ज़ जो हुआ वो बिन जे लाया कौस जो हुआ जो तीर जो कमान हो अध गोल इनके जवाब कौसैन यानी ब असा समझदा त अल्लाह ऐं रसूल जे विच में इहो ॿ कमाल हीअं रखो त ही अल्लाह वाली रसूल न बाबा ये कौसैन ही आहे नुज़ूल ही आहे उरूज सुऊद जिते वञी ये ॿई शयूं मिलन थियूं जितां खां फैज़ आयो आहे ऐं जिते वरी वापसि वञी पहुचे थो जिते यो मिले तो माने ब कौसैन मिलन था यो नुज़ूल ऐं सुऊद वारा जिते मिलन था इन जो नालो आहे औदना ऐं इहो ई को मक़ाम आहे जो नूर मोहम्मद वारो इहो ई को मक़ाम आहे जो नूर मोहम्मद वारो सलाम पढ़ो मोहम्मद वारो मकाम जा मालिक इन दर्जे जा मालिक इन कुव्वत तवानाई जा मालिक इन कुदरत जा ताकत जॾहिं हिन दुनिया में मोकिलिया विया त अल्लाह जे हुकुम जे साम्हूं ईअं इताअत गुज़ार आहिनि जीअं हिकिड़ो ग़ुलाम पंहिंजे आका जे साम्हूं आज कयो तो सुभाणे लाज़मान जो ॿियो हिसो अधु अथव इहो ॿुधी इहो न सम्झिजो त पूरी शइ सम्झ में अची वई आहे न अञा अधु आहे सुभाणे अर्ज़ु कंदुसि इन अज़मत जा मालिक जॾहिं हिन दुनिया में अचनि त पोइ इन्हनि खे सुणे थो त पथर खाई दुआऊं ॾियनि ज़ख़्मी थी हिदायत कन वमा वज़ीतुन नबी कमा वज़ीत रसूल अकरम फरमायो कंहिं नबी खे एतिरा ईज़ा न ॾिना विया जेतिरा मूंखे ॾिना विया मक़ाम कहिड़े जो मालिक हिन दुनिया में असांजी हिदायत जे लाइ उम्मत जी हिदायत जे लाइ हिन दुनिया में अचे करबला में हुसैन इब्न अली इन रसूल जो फर्ज़ उन दर्जे जो सब्र ऐं शुक्र जो मुसाफ़िर तो करे तो बात ही न मक़ाम जा मालिक तव्हां सब्र पढ़ो इम्तिहानात पढ़ो अंबिया जा सब्र में हज़रत अयूब मशहूर शोहरत है सब्र अयूब लेकिन हिकिड़े मामले ते अचे हज़रत अयूब जे सब्र जो पैमानो ख़बर थी वियो
मामलो करो मुझे प्यारा वाली गैरत जो मामलो जने मामलो गैरत जो आयो हाणे हज़रत अयूब दुआ जा हज़रत के बारणार हाणे मुझे सब इन खां अॻिते नाहे मुझे जो आहे वो इन इम्तिहान के ख़त्म कर अल्लाह इम्तिहान ख़त्म सब्र जो मशहूर है लेकिन अजीब बात हुसैन करबला अजीब हुसैन बचपन का दोस्त हबीब बिन मज़ाहिब ने परवानत तोई दिलो मेहरबानी तो शुक्र रिजल्ट का जारी तस्लीम हुसैन ये जो हाने मेहमान आयो थे और भी ओले परवानत तोई दिलो वत रिजल्ट का जारी हुसैन कासिम से परवानत तोई दिलो रिजल्ट का जारी अकबर ने अब्बास ने परवानत तोई दिलो रिजल्ट का जारी वत तस्लीम से हारे चलो हुसैन बहन की चादर दिहुन जो पर्दो ने यो वो मकाम जिते अयूब जो सब्र दर्जो खत्म थी वियो हुसैन जो पालणा या गैरत बतो छिया वठ ऐं पालणा मां पंहिंजे भेण खां पुछंदुसि सुकून भेण भाव से गॾिजी न सुबुह ठाहियो आहे तंहिंजे करे पालणा भले शाम जी बाज़ार हुजे भले कुफे जी बाज़ार हुजे मुंहिंजा हरम बग़ैर चादरनि जे हुजनि पालणा या गैरत इज़्ज़त ॾिनी बि तो इज़्ज़त बि बधाई अल्लाह जा इम्तिहानात ख़त्म थी था वञनि हुसैन जो सब्र ख़त्म थी अजीब ना के मकाम ते अची हुसैन यो कोने चयो पाण हां बस ना जे फौर हाज़िर तो इन लो तो ये अदा करो तुझे मेहरबानी जो अदा कयो रिजल्ट से कज़ा आई वो तस्लीमन ले आने मां राज़ी आया तुझे इन कज़ा ते इन मुसीबत ते मां सब्र न थो कयां मां शुक्र थो कयां अजीब अजीब लेकिन इन हुसैन जी भेण अञा बि अजीब इन हुसैन जी भेण ज़ैनब अञा बि अजीब आहे और फरमायो कि हुसैन खां छा थो घुरियो वञे अब्बास ने असगर ने कासिम से कासिम केतिरो बि हुजे अकबर केतिरो बि हुजे अब्बास केतिरो बि हुजे अली असगर केतिरो बुलंद हुजे लेकिन हुसैन जे बराबर न हुजे हिन बीबीअ खां अलाह छा थो घुरे ज़ैनब पंहिंजो भाउ हुसैन ने ज़ैनब पंहिंजो भाउ हुसैन ने ऐं सैयदा ज़ैनब फरमाए थी नज़र पे कज़ाई व तस्लीम ने आगे हिन भेण जी पंहिंजे भाउ सां मोहबत केतिरी आहे रिवायत आहे मदीने जी रावी चेतो न मां हिकिड़ो दफ़ो बनी हाशिम जे मोहल्ले में बीबीअ खे पंहिंजे घरां जल्दी जल्दी चादर पाए इमाम हुसैन जे दरवाज़े जे तरफ़ दौड़ंदो ॾिठो मूं फरमायो बीबी काई मुसीबत अची वई जेकी हा मुसीबत अची वई आहे अॼु टियों ॾींहुं आहे मां पंहिंजे भाउ हुसैन खे ॾिठो न आहे जेका पंहिंजे भाउ हुसैन खे टे ॾींहं ॾिसी बर्दाश्त न करे सघे उन खां पोइ वरी अल्लाह करे थो ज़ैनब पंहिंजो भाउ हुसैन ने ये भी चेते रिजल्ट का कज़ा आई वो तस्लीमन ले आके पालन हाल तुझे बारगाह में हाजिर अजीब हैसियत जे मारे भाई अजीब शुजाअत जे मारे भाई हिकिड़ो मरहलो बुलंद करणु चाहिए हमारे मालूम आशूर जे ॾींहुं मौला तो हर साथी अचे तो
मौला अग में मुखे इजाज़त करे कासिर से अग में मुखे इजाज़त करे अब्बास मौला मुझे सीनो तंग थी चुको अग में छा चला कने ने सोचो अग में छा चला इजाज़त जन्नत जे लालच थस भाई सब लालच जो हिकड़े पासे रखी त हुसैन जो थियो छाजे लाए मुझे अग मां छोटो छोटो अग मां शहीद थिया छोटो छोटो मुझी जिंदगी जो आए वा घट थे जल्दी हुन दुनिया में ना छो आ इन करे त हिननि सभिनी जे इश्क जो मरकज़ आ हुसैन हिननि सभिनी जो महबूब माशूक हुसैन ऐं कोई बि मुहिब पंहिंजे महबूब जे चेहरे ते तकलीफ़ जा आसार ॾिसी न सघंदो कोई शहीद थो थिए मौला खणी था अचनि मौला जे चेहरे ते तकलीफ़ जा आसार अचनि था सब 72 जा 72 हथ में थी विझनि था मौला तव्हांजी तकलीफ़ सां को बर्दाश्त न थी असांखे इजाज़त ॾियो अॻिले सां ताकि तकलीफ न ॾिसी सघे या चेहरे ते मामूली तकलीफ हुसैन जे अब्बास बर्दाश्त न करे सघे अब्बास जी बर्दाश्त न आहे हुसैन जे चेहरे ते तकलीफ ॾिसी सघे अकबर में बर्दाश्त न आहे चेहरे ते तकलीफ ॾिसी सघे चेहरे ते मामूली तकलीफ नथा ॾिसी सघनि छा इन्हनि में एतिरो दम ऐं ख़म आहे जो इमाम हुसैन के पंहिंजे साम्हूं मुस्जद ॾिसनि इन्हनि जी बर्दाश्त खां ॿाहिरि अब्बास जी बर्दाश्त खां ॿाहिरि त हुसैन खे शहीद थींदो ॾिसे अकबर जे बर्दाश्त खां ॿाहिरि त हुसैन खे शहीद थींदो ॾिसे लेकिन अजीब शुजाअत जी मालिक आहे हुसैन जी भेण ज़ैनब मथां इहा त ॾिठी आहे आसमान जी शाम आहे मंज़र बीबी जे साम्हूं छा आहे मंज़र ही हुआ जो हुसैन करबला के रेत ते शिमर सीने ते सवार हिकिड़ो हथ खंजर में अथसि ॿिए हथ में इमाम हुसैन जी रीश अथसि अब्बास अर्ज जेको मंज़र तुंहिंजे बर्दाश्त खां ॿाहिरि हुयो ॾिस हुसैन जी भेण खे थी ॾिसे अकबर को औरत को मर्द ये तो औरत है मोहम्मद जो जिगर खड़ी आई अली जो दिल खड़ी आई न सिर्फ बीबी से बीबी फरियाद बुलंद करी कोई जवाब ना बीबी दी फिराद फरियाद बुलंद की अब आप उनको मुस्लिम हमें तो मुसलमान है रहवाता ने कोई मुसलमान जवाब ना जवाब तो ना लेकिन आवाज एतिरो बुलंद हुयो जो इमाम हुसैन जे कननि ते पहुतो मौला अखियूं खोलियो अखियूं जो खोलियो त भेण कंहिं मथाईअ ते नज़र आई इमाम हुसैन साहब मुझे ज़मीन के हेठां उतर ताकि मुझे भेण मुझे गुस्से न लगे या ज़मीन हेठां ई थी जीअं भेण जे नज़रनि खां भावदार थियो इहा भेण जा हथ बुलंद थिया ज़ैनब जा हथ बुलंद थिया ॿारहं इमाम हुसैन जी भेण आया मुंहिंजी ज़मीन खे मथां कर ताकि मां पंहिंजे भाउ खे ॾिसां اللهم كل وليك الحجة بن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا قائدا وناصرا مدللا وعينا حتى تسكنه حركة الهوى وتمتعه فيها طويلا